गरीबाबाद जीवनारियूं, गरीबाबाद जीवनारियूं। मास्तर यो सुबह नसरू सहकंदो दर ते जी धमकियूं ॾेई वियो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त हर हाल में फ़ैसिले ते अमल करण थो चाहे। ही छा थो सुबह जी इहा हिम्मत असांखे दरनि ते धमकियूं ॾेई थो वञे। एतिरो मोतबर माण्हू थी एतिरो मथे ते चढ़ी वियो आहे जो दरनि ते धमकियूं ॾेई थो वञे। आहे छा नसरू, आहे छा नसरू, छा ॿिली, छा जुलाब? पर इहे वॾेरे जूं महिरबानियूं थी प्यारा ख़ान, नसरूअ में इहा हिम्मत कान्हे। पर असलम कुझु चयो त कोन अथसि, पुछियो अथईसि? कयो वरी छा अथईंसि, पुछ ते लत रखी अथईंसि। पाण में साटड़िया काटड़िया रहिया आहिनि। अदा तूं छोकिरे जो ख्याल रख, नाज़ण जे चवण ते न हल। नसरू ॾिंगो माण्हू अथई, सुभाणे पए न कंहिं वेल में। न को नाज़ण कमु ईंदे न को सभाई। पंहिंजे छोकिरे खे सम्झाए वञी खॾ में पए मोह। तूं त सदाई मुंहिंजे भेण ते आकड़ी थी वञी। भला न ॾुखे वक़्त में असीं कमु न ईंदासीं, ॿियो केरु ईंदो? बाबो क़बर मां थींदो बाबो। तूं भली कमु अचिस, तोखे केरु झलींदो? पर ॿार त न माराए न। असलम जो छा? गरीबाबाद जीवनारियूं। शमी हाणे त नसरू लुची पियो आहे। असलम खे छा सम्झायो अथई? घर वञी असलम खे घटि वधि ॻाल्हायो आहे। अञा त पुछ ते लत आई अथसि, अञा निर्घट रहियल अथसि। तूं ॾिसजां, अञा लुछंदो फतकंदो। तूं तर्स त सही अदा। वाह जो असलम खे तैयार कयो अथई शमी। कंहिं बि चीज़ खे हथ लाइण ममनून आहे सर। आओ हे अखियूं कढी छॾींदुसि, हथ भञी छॾींदुसि। असलम मरंदो मरी वेंदो। असरा तोखे हासिल पर न ॾींदो तोखे असरा हासिल करण। बाबा उॾर न, मां चवां थो उॾ। वञ वञी पंहिंजे वॾेरे सां ॻाल्हाए। बाक़ी कुझु ॾींहं बचा थी तकिड़ो फैसले ते कंहिं कुते जे भौंकण जे करे अमल रुकबो, अमल थींदो ज़रूर थींदो। तो जड़ा सड़ी खाक थी वेंदा। तू इंतजार कर। वन 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 वन। नसरू धमकियूं ॾियणु जे असलम मूं तुंहिंजी रातिनि जूं निंडूं न फिटायूं त मुंहिंजो नालो नसरू आहे। सभाई सब कुछ ऊंदा है बिया। छा थींदो? बस ये सिगरेट जियां सड़ी सड़ी रख थी वेंदुसि। ओचितो ॾिए मां तेल ख़तम थी वेंदो। भड़को खाई है बस थी वेंदुसि। प्यार ज़रेला ही परेशान छोकरी भी थानी की थी कान सके। अखिन जो उजर असमत इज्जत विञाइण खां पोइ अलाए छा पई ॻोल्हे, कंहिं में थी ॻोल्हे। ऐं उहा अज़रा जंहिंसां मुंहिंजो को बि संग सियापो न आहे। हा, मुंहिंजो को बि संग सियापो न आहे। उन लाइ मां हेॾो दर्द ऐं पीड़ा छो थो महसूस कयां? शायद हुन में असुल शमी तो ॻोल्हियां। असुल शमी, मुंहिंजी शमी।
छोरा ये वांदो जो अजायो पजायो सुतो पियो हूंदे त ये उगरा ख्वाब ऐं उगरियूं ॻाल्हियूं पियो सोचींदे न ॿियो कहिड़ो तूं हिते बादशाही हलाईंदे उथ वञी कमाए कंहिंजे लाइ कमाया कंहिंजे लाइ सूर पिटिया न अॻु अथव न पुठ चमे छा थो को अकुल में ॻाल्हि वेहई थी पई अरे हे भेड़ थई माया खरवा कंहिंजे लाइ कमाए भागे छोरे खे असां ते नज़र ई कान थी पई पुठे अॻु हुजेसि पोइ कमाईंदो ज़रीना तूं नाज़ण खां पुछ तुंहिंजो कहिड़ो कमु चरियो थियो आहे छा मायूं जूं ॻाल्हियूं मायूं ॼाणनि तूं छॾ बाबा तुंहिंजो कहिड़ो कमु आहे हिननि शयुनि में अदा नाज़ण त वरी घर जो लाचार हूंदो न हुन बसरा निभा गया मुझे भाग तपाए रखियो हूंदो हुन जी भेण भी तकलीफ़ में हूंदी न मुंहिंजी भेण सभाई भी घटि न आहे जमादार मां हुनखे चङी तरह सुञाणा थी ज़रीना सम्झां थो त शमी ॼमी वई सभाई जी न हली पिड़ी थस जमादार छोरी आ छा असुल बाह जो टुकुर थी पई आ बाह जो ओ जमादार प्यारा तोखे खबर न है असुल वडी डिंगी आहे माई वडी डिंगी साईं सठो भी घणो थस छा न थियो हुन वेचारी गरीब सां अल्लाह न करे जे मूं सां ई थिए त मां त असुल चरी थी पवां तोबा कर ई छा थी चवी अल्लाह न करे को ईअं थिए निकल उता बेशरम बेनिकाही कीअं थी चवी त मां ज़ाल आहियां कहिड़ो थी सबूत तो वट निखार नमो छो वेठो आ तुंहिंजे निकाह में वेठो केर आ मूं ते दावा थी करी छो तू अंधी आ नथी ॾिसे इहो ॿार कंहिंजो आ ॾे न पंहिंजे पीउ जो नालो हिनखे आऊं ॾियां वञी पिड़े जो नालो न निकल तू न कंदी मूंखे छा कंदी नवी दस तू विच में न छा थियो असांखे छिती थियो आयो छा ये छिती थी पई आहे जॾहिं ज़फर मुंहिंजो मुड़सा छा जो मुड़सा हिनखे चओ त इहा माठ करे वे मां काॾे बि न वेंदसि आई छा थी करी ये करी छा थी को शर्म न को हया ये लज खारीअ में खयूं घुमाईंदी थी वञे भई ठहियल ठुकियल घर थी ठाहीं अदा हिन रन त अॼु कहर करे छॾियो आ चए थी त मां ज़फर जी ज़ाल आहियां एॾियूं ज़ालियूं थींदियूं आहिनि ॿियो त हदिया कई अथई मूंखे मारियो अथई मुंहिंजा वार पटिया अथई मूंखे गारियूं ॾिनो अथई ही धूती थी आई आहे नसरू जी अदा खुदा जे वास्ते ही मुसीबत असांजे मथां टारियो आहे को असांजो ओही वाही सफ़ा निंदण खां थिया पिया आहियूं पाण त ज़फर सुख सां वञी जेल में आरामी थियो आहे आज़ार त असां लाइ आहे न नंढनि जी न वॾनि जी ॿुधाए कंहिंजे चुर्च थी आई आहे कंहिंजे चुर्च ते हिते पहुती आहीं ॿुधाए मूंखे मुंहिंजे घर में अची मूंखे ई था दॿायो छा थी वियो तव्हांखे मास्तर किथे तोखे बसरा त न मोकिलियो आहे त सभाई ऐं शबाना जी वार कर इहो असांजो ज़ाती मसलो आहे तूं विच में टोपी टंगे टुबको न हण तुंहिंजो कहिड़ो वास्तो सिर्फ़ तुंहिंजी भेण सां आहे तूं वञी राज विढ़ाए भाई शमी तोखे ख़बर आहे त तूं कंहिंसां थी ॻाल्हाए इहो त तोखे सोचणु खपे त तूं कंहिंसां थो ॻाल्हाए शमी त ॼण सभिनीनि खे सस्ती हथ अची वई आहे मां थी चवां त मूंसां नाजाइज़ियूं न कयो न त नाजाइज़ियुनि जो मुंहुं ॾिसणो पवंदव भाई मचा है बाहे असुल डेंफू थी पई है डेंफू वरी मां थी पई आहियां बाक़ी पंहिंजा अफ़ाल नथा ॾिसो छोड़ी मुझे घर में भी मुझे भागे दी दवाई निकल नवी छा कंदी है निकल पर ॻाल्हाई तो अते ज़फर ॻाल्हाई भाई निकल आ जो नवी छा कंदी है ये कढे था सभाई कढ शमी तू भी घणी उतावली थी वई आहीं हिनखे चओ माठ करे मामा बाबो त असुल तिरीअ तेल ई लाइण कोन थोड़ी छा कयां जे पाण ई अज़रा शरीफ़ खे वठी ॾे त असुल लुड़ी लही पवे पर चवे थो त आहे सभु कुझु अज़रा में पाड़े जा सभु छोकिरा फासायूं वेठी आहे जे मूं वटि हुजे त छा थो समझी समझा थो सब समझा थो त नज़रू छा थो सोचे सही थो सोचे जंहिं वटि अज़रा उन वटि नाज़न
नसरू इन लाइ राज खे मुठ में करण थो घुरे समझ न बाबा धक्को निशाने ते अथसि जे हू ईअं करे थो वञे न त बीणा छा ॾहुणा करे वेंदो नसरू वॾो खिलाड़ी आहे बाबा जे ईअं आहे मामा त पोइ खेॾारी मां बि आहियां मां बाबे वटि त रुॻो मथो आहे ताक़त त मूं पंहिंजे हथ वस रखी आहे तूं ॾिसंदो वञजाए मामा त अॻिते छा थो थिए एक कहाणिया गूढ़न हाणिया सारे समाज लय सबक बण दियो एक कहाणिया